जल हर बरसण हार, जल हर बरसण हार, सावन आया हे सखी, सावन आया। जल हर बरसण हार, जल हर बरसण हार, सावन आया हे सखी। नानक सुखी सावन सोहागणी, नानक सुखी सावन, नानक सुखी सावन सोहागणी, जिन सहलाल प्यार, जिन सहलाल प्यार, जिन सहलाल प्यार, सावन आया हे सखी, सावन आया। जल हर बरसण हार, जल हर बरसण हार, सावन आया, सावन आया, सावन आया हे सखी। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनि जो स्वागत आहे। सावण जो पावन पवित्र महीनो अची वियो आहे। जल हर बरसण हार, जल वसी रहियो आहे। उन प्रभु परमात्मा जो आभार व्यक्त करण जो ही तरीक़ो आहे उन जी कथा ॿुधणु, उन जे मंदर में अची करे हाज़िरी भरे करे इहो चवणु कि हे प्रभु, तो ये सॼी सृष्टि ठाही आहे, ही मौसम ठाही, असां जीवन खे बि पैदा कई ऐं असांजो ख़्यालु रखे थो। असां तोखे धन्यवाद ॾियण लाइ अचूं था। इहो तरीक़ो आहे भॻवान खे धन्यवाद ॾियण जो, अहोभाव प्रकट करण जो। त उन कथा में असां गॾु थिया आहियूं, जेका शिव जी कथा आहे पर रामचरित मानस मां निकितल आहे। हर साल ॿुधंदा आहियूं, हर दफ़े असांखे नई लॻंदी आहे। त उनखे त नई लॻंदी जेको ध्यानु ॾेई न ॿुधंदो आहे। असां त ध्यानु ॾेई ॿुधंदा आहियूं, ॿुधाईंदा बि आहियूं, तॾहिं बि नई लॻंदी आहे। त उन कथा में हर श्रोता जो स्वागत आहे। भगवान खुद पाण श्रोता है। कल असां ॿुधोसीं कुंभज ऋषि के आश्रम में भगवान शिव ऐं सती कथा ॿुधण लाइ विया आहिनि
भगवान शिव खे त परम सुख मिलियो कथा ॿुधी करे, परम सुख। पर सतीअ कथा कोन ॿुधई, ध्यानु कोन ॾिनई, वो ॾिसण में पूरी हुई। जंहिंजे करे उनखे कोई फ़ाइदो त कोन थियो, उल्टो नुक़सान थियो। ऐं वरी हू बि पई करे न कि हा मां ॿुधी कथा, दंभ कूड़ बि ॻाल्हाइण जो हुओ अवगुण, कि हा मां कथा ॿुधी त हुई, सभु पत ईंदो आहे मूंखे। उते रहिया पिया आहिनि। कहत सुनत रघुपति गुण गाथा, कछु दिन तहां रहे गिरीनाथा। गिरीनाथ केरा? भगवान शिव। हाणे ॾिसो, भगवान शिव जॾहिं कैलाश खां हिते आयो कुंभज ऋषिअ वटि, त उन जा कहिड़ा कहिड़ा नाला आया आहिनि। पहिरियों शंभू, एक बार त्रेता जुग माही शंभू गए, कुंभज ऋषि पाही। शंभू माना शिव। शंभू ॿिनि अखरनि जो नालो। पोइ वरी राम कथा मुनि बर्ज बखानी, सुनी महेश परम सुखमानी। टिनि अखरनि जो नालो। ॿिनि मां पोइ टिनि नालनि वारो संबोधन आयो। ऐं हाणे वरी गिरीनाथा, चइनि अखरनि वारो। वरी अॻिते पंजनि अखरनि जो बि ईंदो, त्रिपुरारी, त र प र र, त्रिपुरारी, पंजनि अखरनि जो। पहिरीं शंभू, पोइ महेश, पोइ गिरीनाथा, पोइ त्रिपुरारी। हा, अखिलेश्वर न, चइनि अखरनि जो ई थियो न अखिलेश्वर। 5.5 6 अखरनि जो। हा, अखिलेश्वर शादी उहे। इन जो मतिलबु मां चयो न, फ़ाइदो, बढ़ोतरी। शिव जी उपमा वधंदी वई, उन जी महिमा वधंदी वई। 2 मां 3, 3 मां 4, चइनि मां 5, 5 मां 5.5। ईअं छो थियो? ऐं सतीअ जी घटिजंदी वई। पहिरीं आई त हुई जगत जननी, ऐं कथा न ॿुधई, ध्यानु न ॾिनई, त थी वई दक्ष कुमारी, दक्ष जी धीअ। माया तेरे 3 नाम, पुरसु, परसा, परसराम। हिकु ई माण्हू अगरि ग़रीब हुजे त चवंदसि पुरसु, थोड़ो पैसे वारो थिए त चवंदसि परसो, पर ॾाढो वॾो सेठ थी वञे त परसराम। हिकु ई माण्हू, उहो ई पुरसु आहे, उहो ई परसो आहे, उहो ई परसराम आहे, केवल माया जे करे। माया तेरे 3 नाम, पुरसु, परसा, परसराम। तरक़ी थींदी आहे त नालो वॾो थींदो वेंदो आहे, संबोधन। भगवान शिव जो बि उपमा वधंदी वई, छाजे करे? कथा ॿुधण जे करे। ऐं सतीअ जी महिमा घटिजंदी वई, कथा न ॿुधण जे करे। उल्टो इहो चवण जे करे कि मां कथा ॿुधी आहे, उल्टो कूड़ ॻाल्हाइण जे करे। त कहत सुनत रघुपति गुण गाथा, कछु दिन तहां रहे गिरीनाथा। गिरीनाथ भी भगवान शिव आहे, पर इन जो बि अर्थ आहे हिकु। सभिनी नालनि जो त अर्थ आहे। गिरीनाथ जो अर्थ आहे कैलाश जो नाथ, गिरी पहाड़, उन जो स्वामी। या उपमा आहे, कोई जीअं बंगलो हुजे कंहिंजो, उन बंगले जो कुझु नालो हुजे त चइबो आहे न फलाणे बंगले जो ई स्वामी आहे। या कोई धाम भी, महंत खे भी चइबो आहे ही महंत, ही गंगा धाम जो महंत आहे, माना उतां जो स्वामी आहे।
भगवान शिव कैलाश जो स्वामी आ मालिक आ गिरीनाथ आ त उहे गुण भी कैलाश वारा भी हूंदा आहिनि उन में। कैलाश पहाड़ अचल आ, कैलाश पहाड़ श्वेत आ, कैलाश पहाड़ पवित्र आहे, कैलाश पर्वत शीतल आहे, रमणीय आहे ऐं एकाग्र आहे। उहे सभु गुण वरी भगवान शिव में भी एकाग्र भी आहे, सफ़ेद भी आहे, गौर वर्ण ऐं अचल भी आहे। कथा ॿुधण वेठो आहे भगवान शिव त अचल थी करे वेठो आहे। इहो श्रोता खे सिखणु खपे कि सावधान थी करे कथा ॿुधे, स्वच्छ थी करे कथा ॿुधे ऐं पवित्र थी करे। ऐं भली केॾो बि वॾे बंगले जो मालिक छो न हुजे, जेॾीमहिल श्रोता थी अचे न त उहो भुलिजी वञे पंहिंजी प्रभुता ऐं हुन खे मान ॾे, वक्ता खे, कथा खे। भगवान शिव गिरीनाथ हूंदे बि उतां लही करे आयो आहे कुंभज ऋषिअ जे आश्रम में, उनखे मान ॾियण लाइ। छो त कथा ॿुधणी आहे। त घणा ॾींहं रहिया उते। भगवान शिव जो उद्देश्य हो कि त्रेता युग त हली रहियो आहे, भगवान राम लीला करे ई रहियो आहे, त मां उन जी लीला ॾिसां, भगवान जो मां उहो रूप ॾिसां। अलाए घणनि युगनि खां पोइ इहो संयोग थींदो आहे कि भगवान राम वनवास में वञे ऐं सीता खे ॻोल्हण लाइ जेको रोअंदो आहे उहो मां ॾिसां। कथा में ॿुधई उहो सभु, पर उहो अखियुनि सां ॾिसां। त उन लाइ इंतज़ारु पियो करे कि उहो समय अचे कि भगवान राम इतां ई लंघे दंडक वन ऐं उन जे पासे मां। त ओतिरा ॾींहं रही पियो भगवान शिव। सतीअ खे कुझु ख़बर ई न योजना, उहा कथा ई कान पई ॿुधे त छा सम्झी सघंदी भगवान राम जी लीला। त कछु दिन रहे गिरीनाथा, कहत सुनत रघुपति गुण गाथा। कहत सुनत जो अर्थ आहे कि केॾीमहिल ॿई वक्ता पिया थी वञनि, केॾीमहिल ॿई श्रोता पिया थी वञनि। कहत सुनत सत्संग ईअं ई थींदो आहे, कहत सुनत वक्ता श्रोता। केॾीमहिल अगस्त ऋषि वक्ता पियो थिए त केॾीमहिल भगवान शिव बि ॻाल्हाए पियो ऐं हू ॿुधे पियो। इनखे सत्संग चइबो आहे। ऐं सत्संग हिकु ॾींहं में न थींदो आहे। कछु दिन रहे तव्हां गिरीनाथा, कुझु ॾींहं रहणो पवंदो आहे। ऐं कहत सुनत रघुपति गुण गाथा। छा पिया ॿुधनि, छा पिया ॿुधनि, छा पिया ॿुधाइनि? सार त हिकु ई हो, रघुपति गुण गाथा, भगवान राम जी कहाणी। कहत सुनत आवे हो, कहत सुनत आवे अखियों में पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी। कहत सुनत आवे
कौशल्या की आंख के तारे, वे सूर्यवंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधु भरी वाणी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम शिव शिव धनुष भंग प्रभु करके, ले आए सीतावर के, घर त्याग भय बनवासी, पित की आज्ञा सिर धर के, लखन सिया के संग, लखन सिया के संग, छोड़ी राजधानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम खल भेष भिक्षु का धर के, भिक्षा का आग्रह करके, उस जनक सुता सीता को, छल बल से ले गया हर के, बड़ा दुख पावे राजा, बड़ा दुख पावे राजा, राम जी की रानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी। कहत सुनत चवंदे ॿुधंदे अखियुनि में ॼण पाणी अची वञे, अहिड़ी राम कहानी। सो ते ॿुधनि पिया, कथा ॿुधाइनि बि पिया। कहत सुनत रघुपति गुण गाथा, कछु दिन तां रहे गिरीनाथा। भगवान शिव उते रहियो कुझु ॾींहं, ऐं पोइ मुनि सन विदा मांग त्रिपुरारी। भगवान शिव आज्ञा घुरी, विदा रुखसत, अलविदा, ये उर्दू अखर आहे। विदा मुनि सन विदा मांग त्रिपुरारी। जॾहिं कंहिं वटि वञिबो आहे न महिमान थी करे, त पोइ वञिबो त पंहिंजी मर्ज़ीअ सां आहे, पर अचिबो आहे त उन खां आज्ञा वठी अचिबो आहे। इहो मैनर्स आहे। त इन सां उनजो मान बि रहंदो आहे ऐं मन बि रहंदो आहे, सुठो लॻंदो आहे उनखे। इहो हिकु शील आहे, हिकु मैनर्स आहे। कंहिं वटि वञिजे त उन खां आज्ञा वठिजे। मुनि संग
मुनि सन बिदा मांग त्रिपुरारी। हाणे हिकु ॿी ॻाल्हि थी हिन में अचे नज़र कि सिर्फ़ु भॻवानु शिव आज्ञा वरिती आहे, मोकल घुरी आहे वञण जी। सतीअ जो त नालो कोन्हे हिन में, त शिव में सती अची वई, ईअं ई थियो न। अॼु ज़मानो छा आहे, अलॻि अलॻि ॿिन्हिनि जी उहा थी वई आहे, पति पत्नीअ जी अलॻि अलॻि पहचान थी वई आहे। अॼु इहो चवणो पवंदो आहे कि ॿई मोकिलाए विया। ज्योति बि आई हुई, प्रेम बि आयो हो। पहिरीं ज्योतिअ जो नालो ईंदो, माईअ जो, ॿई आया हुआ ऐं पोइ ॿई विया। ॿई अॼु थी वियो आहे। अॻे पत्नी हुन में समायल हुई कि भॻवानु शिव मोकल घुरी, त हुन में उहा सती बि शामिल थी वई, माना ॿई अची विया। त मुनि सन बिदा मांग त्रिपुरारी, ऐं पोइ हलिया, केॾांहुं हलिया, चले भवन संग दक्ष कुमारी। गए न चले, छो त अञा घटना हली रही आहे। चले भवन, भवन जो अर्थ आहे घर, पंहिंजो घर। ओॾां पंहिंजे घर जे तरफ़ वञी रहिया आहिनि, कैलाश पर्वत। हाणे हलनि त पिया, पर जेको भॻवानु शिव जो मंशा हुई, उद्देश्य हो, उन जो इंतज़ारु आहे, ऐं उहो थियो। जॾहिं आश्रम में हुआ कथा ॿुधनि पिया, उन टाइम ई इहो थियो कि रावण आयो, साधुअ जो वेश धारण करे सीता जो हरण करे हलियो वियो। राम खे मुंझाए छॾियईं हिकिड़े हिरण जे पुठियां। उहो हिरण मारीच हो। त राम हिरण जे पुठियां वियो, त लक्ष्मण बि वियो, वरी रावण आयो, सीता जो हरण करे हलियो वियो। उते तुलसीदास लिखे थो, ते अवसर भंजन मही भारा, हरि रघुवंश लीन अवतारा। पिता बचन तज राज उदासी, दंडक बन बिचरत अविनाशी। रावण मरन मनुज कर जाचा। इन करे रावण छो त वरदान घुरियो हो कि मां मनुष्य जे हथां मरां, इन करे भॻवानु अवतार वठी धरतीअ ते आयो हो। ऐं कर छल मूड़ हरि बैदेही, रावण खे मूड़ थो चए। मूड़ इन करे कि हू पंहिंजी सफलता ते ख़ुशि पियो थिए। रावण सीता जो हरण करे वियो, जेका योजना ठाही हुई, त उन में ख़ुशि पियो थिए कि मां योजना में सफल वयमि, ऐं रावण खे उलझाए छॾियो हिरण जे पुठियां, ऐं सीता खे अपहरण करे हली आयमि। मूड़ इन करे कि पहिरीं ॻाल्हि त उहा सीता असली हुई कोन, ऐं ॿी ॻाल्हि राम खे ख़ुदि पतो हो कि हिरण जेको आहे इहो मारीच आहे, त योजना त राम जी हुई। रावण पियो सोचे मुंहिंजी योजना सफल वई, रावण जी न, राम जी योजना सफल वई, ताकी न रावण खे मारे सघिजे। उन खे मारींदो हिकु आम इंसान, त आम इंसान वारियूं लीलाऊं करणियूं ई पवंदियूं राम खे, त राम जी योजना सफल वई। होशियारु माण्हू पाण खे होशियारु सम्झंदो आहे, पर उहो ख़ुदि फासी वेंदो आहे। तंहिं करे उनखे मूड़ थो चए, कर छल मूड़ हरि बैदेही, प्रभु प्रभाव तस विदित न तेही। रावण खे ख़बर कोन्हे भॻवान जो प्रभाव, त मृग बद बंधु सहित हरि आए। भॻवान राम जॾहिं आश्रम में आयो, आश्रम देख नयन जल छाए। अखियुनि मां ॻोढ़ा वेई आया राम जे, सीता खे न ॾिसी करे। आश्रम देख जान की ना
ज्ञानी सिया को प्राण पिया को पग पग ढूंढे राम। विरह व्यथा से व्यथित द्रवित हो बन बन भटके जनमाहिना सरिता तीरे विरह विकल रघुवर अधीरे। हे खग हे मृग मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी। वृक्षलता से जासे द्रवित हो बन बन भटके राम। बन बन भटके राम। भगवान राम विरह विकल व्याकुल थी करे सीता खे ॻोल्हण लॻो। लक्ष्मण भी गॾु। बिरह बिकल नर इव रघुराई खोजत विपिन फिरत दो भाई। ये ॿई ॻोल्हनि पिया सीता खे। राम त रोए पियो, वरी हेठि वेही पियो रहे ज़मीन ते। लक्ष्मण खे चए सीता जे बिना मुंहिंजो जीअण बेकार आहे। होॾां भॻवानु शिव छा पियो तो मन में सोचे कि काश भॻवान जो दर्शन थी वञे। ओ दर्शन कहिड़ो, जेको लीला राम कंदो हुजे उहो दर्शन थे काश। अखियां हर दर्शन की प्यासी। भगवान शिव जहिड़े खे बि जेको ॿियनि खे ॾींदो आहे उनखे बि कहिड़ी प्यास आहे। हृदय विचारत जात हर कई विधि दर्शन होए। दर्शन जी प्यास आहे शिव खे। गुप्त रूप अवतरेऊं प्रभु गए जान सब कोय। भगवान शिव जो असमंजस इहो बि आहे कि भगवान राम गुप्त रूप में आयो आहे त मां नथो चाहियां कि मां उन जी उहा लीला भंग कयां अॻियां वञी करे। बसि परियां खां दर्शन थी वञे, मां परियां खां बसि ॾिसां, उहो कृपा करे। प्रभु शिव थो चए कि राम कृपा करे त मां उन जी उहो झलक ॾिसां, वो सुंदर। तुलसीदास लिखे तो भगवान शिव के इहो भी लोभ थियो। शंकर और अति क्षोभ सती न जान मरम सोए। तुलसी दर्शन लोभ, दर्शन जो लोभ। न तो भगवान शिव के न को काम आ, न क्रोधा, न लोभ, न मोह, न अहंकार। पर ये पंजे ही भगवान शिव में नज़र आया भी आहिनि। काम त आहे, वो पढ़ी ॾिसो, वो कुमार संभव आहे कालिदास जो। काम ते सॼो भगवान शिव जो श्रृंगार विहार। क्रोध भी आहे भगवान शिव में, जो कामदेव की जलाए भस्म कई क्रोध में। लोभ अॼु न आयो आहे वर्णन। शिव खे लोभ भी आहे, पर कहिड़ो, भगवान जे दर्शन जो। शिव खे मोह भी आहे, तॾहिं त सतीअ जे विरह में व्याकुल थी वियो हो। ऐं अहंकार त आहे, शिव त समष्टिअ जो अहंकार आहे। समष्टिअ जो सभिनी जो अहंकार जो पीउ आहे शिव। पर ये पंजे विकार भगवान शिव में ॿिए रूप में मौजूद आहिनि, सुठे रूप में।
ऐं असां जीवन जा विकार ॾाढा निम्न कोटीअ जा हूंदा आहिनि। भॻवान जो काम उच्च कोटीअ जो आहे। भॻवान जो क्रोध सही जॻह ते थींदो आहे दुष्टनि खे नाश करण लाइ। ऐं लोभ कहिड़ो आहे भॻवान खे ऐं असांजो लोभ कहिड़ो आहे? फ़र्क़ु ॾिसो, भॻवान खे दर्शन जो लोभ आहे, शिव खे भॻवान जो दर्शन करण जी लालसा आहे, लालच। लोभ कहिड़ो आहे? दर्शन जो लोभ। ऐं माण्हूअ जो छा आहे? माण्हूअ जो लोभ जो दर्शन आहे। माण्हूअ खे लोभ जो दर्शन आहे ऐं शिव खे दर्शन जो लोभ आहे। फ़र्क़ु अथव ॿिन्हिनि में। माण्हू वेंदा आहिनि तिरुपति बालाजी, वैष्णो देवी, साईं बाबा, त छा चई वेंदा आहिनि? दर्शन करण था वञूं। सिंधी ईअं ई चवंदा आहिनि न, त दर्शन जी माना ख़बर बि अथनि उन्हनि खे। दर्शन जो त अर्थ आहे कि असांखे मन में बि काई कामना कान्हे, काई चाहना कान्हे, केवल ॾिसी करे मन प्रसन्न थी वञे, भॻवान जो दर्शन थी वञे। उहो जेको ईश्वर आहे उनजो शरीर बि अलॻि हूंदो आहे, चिन्मय देह हूंदी आहे। उन परमात्मा जी हिकु झलक बि मिली वञे। इन लाइ न कि मुंहिंजा पोइ कम थी वेंदा, न न, बिना स्वार्थ जे। घणनि माण्हुनि खे चाहना आहे भॻवान जी दर्शन जी, कंहिंखे बि न, लॻभॻि कंहिंखे बि न। चवंदा त सभु आहिनि कि दर्शन करणु वेंदा आहियूं। सावण में भॻवानु शिव जो मंदर में वई हुअसि दर्शन करणु। दर्शन न कामना रखी वेंदा आहिनि, उनखे दर्शन चवंदा आहिनि। बालाजी वेंदा आहिनि, वैष्णो देवी वेंदा आहिनि त कामना रखी वेंदा आहिनि, उनखे दर्शन न चइबो आहे। शिव खे त का कामना कान्हे, त उनखे उहो कहिड़ो दर्शन आहे जंहिंजी प्यास शिव खे बि आहे, जंहिंखे खपे बि कुझु कोन्हे। सोचो थोरो, कोशिशि कयो असां बि अहिड़ी प्यास रखो कि असांखे भॻवान जे दर्शन जी प्यास हुजे, बिना कामना जे, बिना स्वार्थ जे, कुझु फ़ाइदो न थिए। ऐं इहो कूड़ ॻाल्हाइणु छॾे ॾियूं कि मां बसि दर्शन करणु वई हुअसि। इहो कूड़ ॻाल्हाइणु छॾियूं घटि में घटि। असली चाहना अगरि न आहे भॻवान खे ॾिसण जी, त कूड़ बि न ॻाल्हायूं। स्वार्थ खे दर्शन प्यास न चऊं। भॻवानु शिव खे दर्शन जो लोभ आहे ऐं आम माण्हूअ खे लोभ जो दर्शन आहे। हू त लोभ ॾिसी करे दर्शन कंदा आहिनि। किथे धन ॾिसंदा चरिया थी वेंदा, किथे चमको आडंबर ॾिसंदा चवंदा दर्शन करे आई आहियां। कंहिंजो? भॻवान जो या शयुनि जो? आडंबर जो। आडंबर जो माण्हू दर्शन करे चवंदो आहे दर्शन करे आई आहियां। छा त भीड़ हुई, छा त माण्हू हुआ। माना हुन भॻवान जो दर्शन न कयो, हुन आसपास जो। माण्हू वृंदावन वेंदा आहिनि, मथुरा वेंदा आहिनि ऐं छा चई वेंदा आहिनि? दर्शन करणु वियासीं, बांके बिहारीअ जो दर्शन, आनंद अची वियो। अहिड़ा कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू। किथां आनंद आयो तोखे भीड़ में? भीड़ कंजस्टेड, असां त वेंदा रहंदा आहियूं। किथां तोखे आनंद अची वियो? चवंदा न, उते वञण सां इच्छा पूरी थींदी आहे। इहो दर्शन करे आया आहियूं। इनखे दर्शन न चइबो आहे, इनखे फासण चइबो आहे। दर्शन जो अर्थ आहे तव्हां वृंदावन में वञो भली, पर अहिड़ी जॻह ते वञो जिते भीड़ न हुजे। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं कोई ख़ासि उत्सव न हुजे। ख़ासि उत्सव ते त उन्हनि जी भीड़ गॾु थींदी आहे, फालतुनि माण्हुनि जी। या वृंदावन जे कंहिं अहिड़े कोने में वञी वेही रहो जिते भीड़ न हुजे, शांती हुजे, फेमस न हुजे, इच्छा त पूरी दूर दूर ताईं न थींदी हुजे। उते वञी वेही रहो ऐं महसूसु कयो कि मुंहिंजो बांके बिहारी हिते बि आयो त हूंदो न कॾहिं न कॾहिं, कंहिं बि कुंड में। उनखे चइबो आहे दर्शन। जिते वेही रहो उते दर्शन आहे। नामदेव खे त भॻवानु उते दर्शन ॾिनो
जिते कोई वेहंदो ई कोन हो। मंदर जे पुठियां भित ते वञी वेही रहियो नामदेव। त सभु माण्हू त होॾां पिया वञनि अॻे पासां मेन गेट खां, पुठियां थोरी दर्शन आहे। पर नामदेव पुठियां दर्शन लाइ रोए पियो त भॻवानु उते उनखे दर्शन ॾिनो, अहिड़ी जॻह ते जिते भीड़ कोन हुई। पोइ हाणे उते सभु उते भीड़ हाणे लॻाए वेठा आहिनि जिते नामदेव खे दर्शन थियो। अहंकारिया निंदका पिठ दे नामदेव मुख लाया। निंदक खे ऐं अहंकारीअ खे भॻवान जो दर्शन कोन थींदो आहे। उनखे थींदो आहे जेको रुअंदो आहे, जेको कामना न रखंदो आहे संसारी, जेको केवल दर्शन चाहींदो आहे, उन भॻवान जो चिन्मय स्वरूप ॾिसणु चाहींदो आहे। त शिव खे उहा चाहना आहे, प्यास आहे, भॻवान जी अवतार उन जो दर्शन करण जी चाहना आहे, ॿियो कुझु न, सांसारिक न। दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, अखियाँ प्यासी रे। सी शार्प पर, सी शार्प पर। दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, अखियाँ प्यासी रे। दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, अखियाँ प्यासी रे। मन मंदिर की ज्योत जगा दे, मन मंदिर में ज्योत जगा दे, घट घट वासी रे। घट घट वासी रे। दर्शन दो घनश्याम नाथ मेरी, अखियाँ प्यासी रे। अखियाँ
दर्शन इने खे चइबो आहे कि असांखे संसार मां हाणे कुझु बि न खपे, काई चाहना कान्हे, उहो त आहे शिव। शिव इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खां मथे आहे। उन खे चाहना आहे कि मां भॻवान जी केवल झलक ॾिसां। इहा चाहना चइबी आहे सची दर्शन जी चाहना। त शिव खे आहे तुलसी दर्शन लोभ मन, डर लोचन लालची। मन में डपु आहे कि भॻवान जी लीला खंडित बि न थिए। ॾिसो इहो केॾो विवेक आहे भॻवान शिव जो कि मूंखे चाहना त आहे दर्शन जी। मुंहिंजो सालनि खां सपनो आहे, शिव चए थो इंतज़ारु कयो आहे हुन जो दर्शन, हिकु झलक पाइण लाइ। पर विवेक छा आहे कि उनखे डिस्टर्ब न थिए, उनखे डिस्टर्ब न थिए। इहो केॾी वॾी शिक्षा आहे, सिखण जहिड़ी ॻाल्हि आहे कि कंहिं संत सां मिलणो आहे, चाहना आहे, सुठी ॻाल्हि आहे। या सत्संग में वञिणो आहे, सुठी ॻाल्हि आहे, सची चाहना आहे। योग बि सालनि खां पोइ हलो मानलो ठहियो आहे। पर छा इहो विवेक न रखणु खपे कि असांजे करे संत खे, सत्संग खे या कंहिंखे बि डिस्टर्ब न थियणु खपे। माण्हू त बिना विवेक जे हाणे डिस्टर्ब करे छॾींदा आहिनि, मूंखे न पर ॿियनि खे, ऐं तव्हां न ॿिया माण्हू। वेंदसि हली संत खे पेरे बि पवंदसि, अहिड़ो ज़ोर सां ॻाल्हाईंदसि, साईं लंघा पियो, सोचो तव्हांजो दर्शन कंदो हलां। ॿुधायो, इहो दर्शन करणु आयो आहे। ऐं संत ओॾी महिल वेठो हुजे पंहिंजे ध्यान में त कुझु सोचींदो हुजे, हीअ वञी चएसि पेसू मूलो कि साईं सोचो तव्हांजो दर्शन कंदो हलां। ॿियो ठीकु आहियो, कमुकारु हले पियो, बढ़िया, ॿुधायो। मायुनि खे बि ध्यानु रखणु खपे कि असांजे जेका प्यास आहे हरि दर्शन जी, कथा जी जेका प्यास आहे, उन में कंहिंखे डिस्टर्ब न थिए। संत खे छा, श्रोता खे बि डिस्टर्ब न थिए असांजे अचण सां, असांजे वञण सां। इहो अथव विवेक। इन खां बचणु खपे कि असांखे प्यास पंहिंजी जॻह ते आहे, पर उनजो इहो मतिलबु थोरी आहे कि असां उनखे डिस्टर्ब करे पंहिंजी प्यास पूरी कयूं, न। त भॻवानु शिव जहिड़ो बि इहो विवेक रखे थो कि इच्छा त आहे दर्शन जी, पर उनखे डिस्टर्ब बि नथो करणु चाहियां। पोइ भॻवानु पाण ई उहो कयो खेल। हेॾां शिव ऐं सती वञनि पिया, साम्हूं ई थोरी दूरीअ ते राम ऐं लक्ष्मण सीता खे ॻोल्हण वञनि पिया। हाणे ॾिसण में त सामान्य घटना आहे, सतीअ जे लाइ त सामान्य ॻाल्हि आहे कि असां पंहिंजे घर ई पिया था वञूं ऐं ॿ कोई आहिनि छोकिरा युवक ॻोल्हनि पिया था, राम सीता खे पियो थो ॻोल्हे। पर शिव जो ॾिठई, शंभू समय ते ही राम ही देखा, त हिकदमि चहिरे ते चमक अची वई, ॼण कंहिं ग़रीब खे खजानो मिली वियो हुजे। शंभू समय ते ही राम ही देखा, उपजा हीअं अति हर्ष विशेषा। हल, हिकु थींदो आहे हर्ष, हर्ष बि दुर्लभ थी वियो आहे अॼु जे समय में। हर्ष माना ख़ुशी, प्रसन्नता, मन जो हर्ष बि दुर्लभ थी वियो आहे। पर हलो ईंदो हूंदो कंहिंखे कलयुग में हर्ष, त ही थींदो आहे हर्ष। पर अति हर्ष छा थींदो आहे, जेको ॿुधाए न सघिजे, उहा ख़ुशी अति हर्ष। पर अति हर्ष वरी विशेष हुजे, उहा सामान्य कारणनि सां न हुजे, कि विशेष कारण सां हर्ष थिए ऐं अति हर्ष थिए, त उहो त ॿुधाइण खां ॿाहिरि आहे। उहो थियो भॻवानु शिव खे अति हर्ष ऐं वरी विशेष, अति हर्ष विशेष आहे राम खे ॾिसी करे कि दर्शन थी वियो राम जो। शिव त ॾाढो ख़ुशि थी वियो, भर लोचन छवि सिंधु निहारी। भॻवान खे ॾिसणु लॻो राम। हाणे ॾिसो, राम पियो थो रोए
सीता जे विरह में, ऐं शिव पियो थो ख़ुशि थिए, प्रसन्न पियो थो थिए। छो त शिव खे ख़बर आहे ही सभु लीला आहे। राम बि मन में सोचियो हूंदो, ठीकु आहे, मां हींअर रुआं पियो थो, तव्हां ख़ुशि पिया था थियो, त समय ईंदो हिन जो उल्टो बि थींदो, तव्हां रुअंदा, मां मुस्कुराईंदुमि ॾिसी करे। ऐं ईअं थियो। इहो पोइ ईंदो कथा में, शिव रुअंदो सती विरह में, ऐं राम मुस्कुराए करे अची दर्शन ॾींदुसि। त शिव अॻियां त कोन वियो, पर ॾाढो ख़ुशि थी, प्रसन्न थी करे, इहो बि विवेक जंहिंसां जेको असांजो इष्ट आहे, जेको स्वामी आहे, जेको साईं आहे, जेको संत आहे, जेको पूजनीय आहे, उन जे दुख में ख़ुशि थियणु, इहो अविवेक आहे। उहो अगरि थोरो परेशान आहे, बिज़ी आहे, व्यस्त आहे, व्यस्त कुझु उलझन में आहे, उन खे ॾिसी असां मुस्कुरायूं, हे 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 हे, इहो विवेक न आहे न। इन करे माण्हू कंदो आहे, छो त घरां ई सोचे ईंदो आहे कि मां वञी करे ऐं ख़ुशी ज़ाहिर कंदुमि। ॾाढा त ख़ुशि थी करे खिलंदा खिलंदा ई कथा में बि अची वेंदा आहिनि, ॿाहिरां खां ई ख़ुशि थींदा ईंदा आहिनि, खिलंदा खिलंदा। अरे प्रसंग कहिड़ो पियो थो हले, पहिरीं उहो चेक कयो। प्रसंग अगरि गंभीर हलंदो हुजे त तव्हांजो ठाहींदो ई कोन, सभु निहारींदा कि हीअ केॾी चरी आहे, परियां खां ई ख़ुशि थींदी आई आहे कि मां सत्संग में आई आहियां। इहे सभु सिखंदा हलो, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं। बैरागी भॼन ते त ताड़ी वॼाईंदा आहिनि। हाँ, केरु हिते मन बैरागी क्यों नाराधे, वैरागी भॼन ते ताड़ी वॼाईंदा आहिनि, विवेक न आहे। त ध्यानु रखिजो, जीअं बि अंदरि अचो न, पहिरीं चुपचाप, पहिरीं छा ॿुधोसीं, कंहिंखे बि डिस्टर्ब न थिए असांजे करे, चुपचाप ईअं वेही रहिजो, कंहिंखे ख़बर ई न पए, न दरवाजे जो आवाज़ु अचे, न तव्हांजे चहलकदमीअ जो। पोइ ॾिसो प्रसंग कहिड़ो पियो थो हले। पहिरीं ॻाल्हि त लेट ई छो था अचो, जो तव्हांखे पतो करिणो पए कि कहिड़ो प्रसंग थो हले। पोइ वरी चुपचाप वेही जुड़ण जी कोशिशि कयो। त शिव छा कयो, मुस्कुराए पियो थो, ख़ुशि पियो थो थिए कि मां दर्शन कयो। हो दुखी लॻो पियो आहे राम। त शिव हथ जोड़िया, जय सच्चिदानंद जग पावन, अस कहे चलेऊ मनोज नसावन। हाणे सतीअ जो थोरो सोचो, जंहिं कथा कोन ॿुधी आहे, जंहिंखे कुझु ख़बर ई कान्हे कि राम केरु आहे, राम छा आहे, कुझु ख़बर कान्हे, उहा ॾिसणु आई हुई, ॾिसी करे वापसि पई थी हले। त हाणे बि ॾिसे ई पई थी शिव खे कि शिव इहो करे छा पियो थो, हुनखे पियो थो ॾिसे। कोई बनवासी आहे जंहिंजी ज़ाल खे कोई खणी वियो आहे, रोए पियो थो, हीउ इन खे ॾिसी एॾो शिव ख़ुशि छो पियो थो थिए, एॾो प्रसन्न पियो थो थिए। वरी हथ जोड़े करे प्रणाम पियो थो करे, नमस्कार थो करे इन बनवासीअ खे। त सतीअ खे थी वियो डाउट, कन्फ्यूज़न थी वियो सतीअ खे। डाउट त थियो, छो त कथा ॿुधी कोन हुई। भगवान शिव ॾिठो सती कन्फ्यूज़ आहे, सती चए कोन थी पर मन में सोचे पई थी। सती छा पई थी मन में सोचे कि शिव पागल त कान्हे। कन्फ्यूज़न कीअं थींदो आहे कि जॾहिं माण्हू मुंझी पए, निर्णय न करे सघे, भ्रम इन खे चइबो आहे। चए थी शिव एॾो सुजान आहे, शिव महादेव आहे,
उहो अगरि कंहिंखे ॾिसी करे एॾो ख़ुशि थियो आहे त उहो सामान्य माण्हू त न हुअणु खपे। वरी हथ जोड़ी उनखे प्रणाम कयईं। पर मुंहिंजो दिमाग़ चए थो कि हू त कोई वनवासी आहे, हू त रोए पियो थो, उनखे एतिरी ख़बर कान्हे कि उनजी ज़ाल हींअर किथे आहे, हू त ॻोल्हे पियो थो। त मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। इहो थी वियो कन्फ्यूज़न, भ्रम। अच्छा, ज्ञान हो सतीअ खे, ईअं न सम्झो ज्ञान न हो, पर कहिड़ो ज्ञान? भक्ति कोन हुई, निराकार जो ज्ञान हो, निर्गुण जो ज्ञान हो, आत्मा जो ज्ञान हो, परमात्मा जो ज्ञान हो, पर साकार जो ज्ञान न हो, भक्ति न हुई। उहा छा थी चए? ब्रह्म जो व्यापक, बिरज, अज, अकल, अनीह, अभेद। जेको ब्रह्म आहे उनजी परिभाषा छा आहे? व्यापक, सर्वव्यापक, बिरज, माया रहित। माया तो उन ते असर ई कोन कंदी आहे ब्रह्म ते। अज, अजन्मो, जंहिंजो जन्म कोन थींदो आहे। अगोचर, अकल। अनीह, इच्छा रहित। अभेद, भेद रहित। त हिन में त हिकु बि गुण कोन्हे राम में। ही इच्छा रहित बि कोन्हे, ही अजन्मो बि कान्हे, ही माया रहित बि कोन्हे, सर्वव्यापक बि कान्हे, भेद रहित बि कान्हे। हिते थी वई कंफ्यूज़ सती। मोह अची वियो, अज्ञान अची वियो। चए थी जेको ब्रह्म आहे उहो हीअं हूंदो ॼण, सो की दे धर होए नर, जाहिन जानत भेद। ॾाढो दिमाग़ लॻायईं। खोजत सो के अज्ञ नारी। छा उहो ईअं अज्ञानिन वांगुरु स्त्रीअ खे ॻोल्हींदो ब्रह्म? ॾाढो, छो त कथा कोन ॿुधी हुई। कथा ॿुधे हा त सभु सम्झी वञे हा। पर शंभु गिरा पुन मुर्शानो होई, शिव सर्वज्ञ जान सब कोई। शिव भी ग़लति नथो थी सघे। अस संशय मन भयो अपारा, होय न हृदय प्रबोध प्रचारा। अहिड़ो मन में संशय अची थियो सतीअ खे जो कोई रस्तो न पियो सूझेसि, अची मुंझी बीह रही। तुलसीदास हिकु ॻाल्हि लिखी आहे कि संशय उनखे थींदो आहे जेको मूड़ हूंदो आहे। अति विचित्र रघुपति चरित, जाने परम सुजान। जे मति मंद विमोह बस, हृदय धरे कछु आन। कन्फ्यूज़न उनखे थींदो आहे जेको मति मंद आहे। ऐं मति मंद केरु आहे? केरु आहे मति मंद? मतिमंद उहो आहे जेको भॻवान जी भक्ति नथो करे, जेको भॻवान सां प्यार नथो करे। न त वॾा वॾा ज्ञानी जेके मतिमंद कोन्हनि उहे बि भ्रमित थी वेंदा आहिनि, मोहित थी वेंदा आहिनि। केवल भगत ई बची सघंदो आहे माया खां। बाक़ी भॻवान जी जेका गति आहे सा विचित्र, अति विचित्र। रघुपति चरित्र, जाने परम सुजान। जेको परम सुजान आहे न, परम सुजान, उहो ॼाणे वठंदो आहे। ऐं परम सुजान केरु आहे? ज्ञानी भगत। ज्ञानी त आहे, ज्ञानी जलेबी न, जंहिं ॼाणे वरितो संसार खे, जंहिं सुञाणे वरितो, जंहिंखे सभु ख़बर आहे। पर उनखां पोइ हू शरणागत थियो आहे भॻवान जे। ऐं भॻवान जे शरणागत थी करे भॻवान जूं कथाऊं पियो थो ॿुधे। जे सॼी हयाती इहो सोचियो आहे मां बसि भॻवान जूं कथाऊं ॿुधंदुमि, ॿियो कुझु बि न। उहो आहे परम सुजान। अहिड़ो परम सुजान कॾहिं भ्रमित नथो थी सघे। त असां उहे कथाऊं ॿुधूं पिया था। सती त भ्रमित थी वई, कंफ्यूज़ थी वई। हिते कथा रखूं था, पर असां कथा ॿुधूं पिया था, असां भ्रमित न थियूं, भॻवान जी माया खां बची वञूं। इहा असांजे मथां परमात्मा कृपा करे।
बोल शंकर भगवान की जय। कि है ना जीअं ज्ञान हुअण खां पोइ भक्ति मतिलबु पहिरीं खां चई करे कथा कंदा त जीअं असां ज्ञान ते ज्ञान ॿोलियूं त छा असां भक्तीअ जा अधिकारी कंदा तव्हां ॿुधायोसि। तव्हांजो प्रश्न ई ॾिसो, तव्हां था चओ असां भक्ति जा अधिकारी कोन आहियूं छा? भक्तीअ जो अधिकारी त हर सभई आहिनि, कोई बि भक्ति करे सघे थो। उन ॾींहुं बि मां ॿुधायो कि हिन में ॾुखियाई कहिड़ी आहे भक्ति करण में? हिकु कमु बसि करिणो आहे, कपट छॾिणो आहे। हा, भक्ति सरल आहे। हाँ, भक्ति सरल आहे। सरल स्वभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई। भक्ति थियण में ॾुखियाई कहिड़ी आहे भक्ति पाइण में? पर छा आहे, मां पहिरीं बि चयो हो कि अंधभक्ति न हुजणु खपे, इन लाइ ज्ञान ज़रूरी आहे। अंधी भक्ति न थी वञे, अंधभक्ति न थिए। ऐं अंधभक्ति उहा ई आहे जंहिंमें कामनाऊं आहिनि कि वई हुअसि गुरूअ जे दर ते ऐं मुंहिंजी श्रद्धा आहे ॾाढी, प्रसाद करे आई आहियां। इहा भक्ति आहे या अंधभक्ति आहे? इहा अंधभक्ति आहे। कामना रखी करे कुझु बि करणु अंधभक्ति। पर सरल स्वभाव रखी करे भॻवान जी कथा ॿुधणु इहा आहे भक्ति। ऐं अगरि कॾहिं कन्फ्यूज़न थिए त पोइ ज्ञान ज़रूरी आहे, पर ज्ञान खां पोइ वरी भक्ति अचे, उनखे चइबो आहे ऊची वारी भक्ति, सुठी वारी भक्ति। ज्ञान बि आहे, पर ज्ञान हूंदे बि भगत थी वञे माण्हू, शरणागत थी वञे। त तव्हांजो प्रश्न आहे कि छा हो? ज्ञान त अथव ई, ज्ञान त आहे, हर कंहिंखे आहे, ज्ञान त आहे। अॼु जे समय में इहो प्रश्न कान्हे कि ज्ञान न आहे असांखे। अलाए घणा पोइ वेठा अथव पंथ ज्ञान ॾियण लाइ, चवंदव हली अच असां वटि, ज्ञान था ॾियूं तोखे। हा, भक्तीअ सां प्रगट थींदो जेको लिकल ज्ञान आहे न। मां छा चयो, इहो मल विक्षेप आवरण हटे त जॾहिं भक्ति जा गुण ईंदा न, सरलता, त इहे हटाइण जो कमु त कंदी आहे भक्ति। इन मल विक्षेप आवरण खे भक्ति हटाए सघे थी ऐं ज्ञान प्रगट करे सघे थी। भक्तीअ जो पुटु आहे ज्ञान, तॾहिं त भक्ति उनखे प्रगट कीअं कंदी आहे? इहो हटाए करे भक्ति ज्ञान खे प्रगट कंदी आहे। ज्ञान प्रकट कीअं थींदो? ज्ञान त सची सम्झाए न। प्रगट माना जे प्रसव थींदो आहे, जनम ॾींदी आहे न स्त्री। ज्ञान भक्ति जेका आहे ज्ञान खे ईअं जनम ॾींदी आहे, जे ॿार गर्भ में हूंदो आहे पर ॿाहिरि अचण लाइ हिकु प्रक्रिया थींदी आहे, त भक्ति ज्ञान खे जनम ॾींदी आहे। इहो ई मल विक्षेप हटाए करे अज्ञान जेको हाणे मल विक्षेप त सम्झी आहे न, कपट, स्वार्थ, अहंकार, लोभ, मोह, अटैचमेंट, इहे सभु हटाइण जो कमु भक्ति कंदी आहे ऐं जनम ॾींदी आहे ज्ञान खे ऐं वैराग खे बि। त भक्ति जनमदात्री आहे ज्ञान ऐं वैराग जी। ठीकु आहे न? आरती श्री राम।